ड्रामा सीरियल के बारे में जी उन्हें जे बारे में रिएक्शन दींदासीं ऐं नेक्स्ट एपिसोड में छा थींदो दोस्तों। इंतहाई मज़ेदार ड्रामो थी वियो आहे ऐं हींअर ॾिसण वटां थी वियो आहे। त दोस्तों असांजे महिनत जो सिलो तव्हां असांजे चैनल के सब्सक्राइब करे ऐं वीडियो के लाइक करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। त हलूं था पाण मेन टॉपिक की तरफ। त कहिड़ी शइ अचण वारी आहे ऐं कहिड़ा जेको आहे सो किरदार अचण वारा आहिनि मुकम्मल असां रिएक्शन ॾींदासीं इन वीडियो में। दोस्तों असां सां गॾिजी रहो। हलूं था पाण मेन टॉपिक एपिसोड में। असां तव्हांखे ॿुधायो त बावल खान मीर जी शादी छा वक्त सां ज़बरदस्ती कराईंदो, कामयाब थींदो। दोस्तों छा सूरत हाल थींदी अॻिते हली, मीर कहिड़ो रिएक्शन वठंदो इन ॻाल्हि ते। त मुकम्मल असां रईस नवाब खान जे क़ैद मां मूसा मस्त नवाब जे मीर जी भेण खे आज़ाद कराए सघंदो। छा सूरत हाल थींदी, छाजे करे जो हींअर गर्मा गर्मी लॻी पई आहे ड्रामा सीरियल में। त मूसा मस्त जेको आहे उहो मीर जी भेण खे छा रईस नवाब खान जे चंगुल मां आज़ाद कराए सघंदो, छा सूरत हाल थींदी। दोस्तों असां मूसा मस्त दोस्तों छा हली रईस नवाब खान जे ॻोठ जे मथां भरपूर हमलो कंदो। दोस्तों उन हमले जे नतीजे में छा मीर जी भेण आज़ाद थी वेंदी या आज़ाद में नाकाम थींदा, या त रईस नवाब खान जो को माण्हू खणी अगवा करे वेंदा। दोस्तों अॻिते छा थींदो असां तव्हां मूसा ऐं मीर जेको आहे सो मिली करे रईस नवाब खान जे ॻोठ जे मथां हमलो कंदा ऐं उन जे नतीजे में रईस नवाब खान जे कमदार खे जेको आहे सो अगवा करे पाण सां गॾु खणी वेंदा ऐं थी थो सघे जेको आहे सो इन कमदार जे एवज़ में जेको आहे सो मीर पंहिंजी भेण खे छॾाए वञे रईस नवाब खान जे चुंगल मां। दोस्तों त अॻिते वॾो मज़ेदार जेको आहे सो सीन अची रहियो आहे एपिसोडनि में। दोस्तों इंतहाई मज़ो अची चुको आहे। तव्हां असां सां गॾु रहो। दोस्तों हिन ड्रामा में असां तव्हांखे अॻिते पासे बहावल खान मूसा मस्त सां ॿ टे ॾींहं न ॻाल्हाईंदो। दोस्तों छाजे करे उन सां किनारा कशी कंदो, इन में कुझु राज़ आहिनि। दोस्तों अॻिते हली इहे राज़ आयशा थींदा तव्हांजे आॾो मुकमल। जो बहावल खान वक़्त खे आज़माईंदो, छाजे करे जो हुननि जे जेको आहे सो ज़हन में आहे त कुझु न कुझु ॻाल्हि हली रही आहे। दोस्तों वक़्त खे आज़माईंदो त छा वक़्त हुन सां गॾियल त कोन्हे, मिलियल त कोन्हे, मूंखे धोखो त नथा ॾियनि। दोस्तों अॻिते हली इन जे करे से वरी रईस नवाब खान ॻोठ जे मथां जेको आहे सो पहिरों सख़्तु करे छॾींदो, छाजे करे जो हुननि खे मूसा मस्त ऐं मीर खां इंतहाई घणो ख़तरो आहे त कंहिं टाइम बि जेको आहे सो हमलो करे था सघनि। त दोस्तों इन जे करे रईस नवाब खान पंहिंजे ॻोठ जे मथां इंतहाई सख़्तु पहिरों ॾियारे छॾींदो, इंतहाई वॾा गार्ड्स घुराए पंहिंजे ॻोठ ते ईअं सम्झो कड़ो चाढ़े छॾींदो। दोस्तों त जीअं केरु अचे वञे न। मूसा मस्त ऐं मीर नवाब खान खे सुकून सां रहण न ॾींदा, छाजे करे जो रईस नवाब खान वटि क़ैद आहे। त इन जे करे मूसा मस्त ऐं मीर रईस नवाब खान खे सुकून करण न छॾींदा ऐं सुकून करण न छॾींदा। त दोस्तों इहो अॼोको वीडियो किथां तव्हांखे वीडियो सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। त मिलंदासीं नेक्स्ट एपिसोड।